يا نبي سلام عليك يا رسول नहमदहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़ऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लू अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह। सब तारीफ़ूं अल्लाह जे लाइ, सब इबादतूं अल्लाह जे लाइ। अल्लाह जूं वॾियूं महिरबानियूं, वॾा करम नवाज़ी मालिक जूं त मुस्लमान करे पैदा कयईं, वॾा कुर्ब करीम जा त नबी साईं जे उमत मां पैदा कयईं। उहो नबी जिन खे अर्शनि ते घुराए करे पंहिंजो दीदार करायईं। असां केॾा न ख़ुशनसीब आहियूं त उन्हनि नबीअ जी उमत मां आहियूं जंहिं नबीअ ते पाण अल्लाह सुब्हानो ताला दुरूद मोकिले थो ऐं मलाइकनि खां बि दुरूद मोकिलाए थो ऐं असांखे बि इहो ई हुकुम मिले थो त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद मोकिलियूं ऐं सलाम मोकिलियूं। अल्लाह सुब्हानो ताला असांजे नबीअ जो ज़िक्र तमामु घणो अफ़ज़ल फ़रमायो आहे। वरफ़अना लक ज़िक्रक, अल्लाह पंहिंजे नबीअ जो ज़िक्र बुलंद फ़रमायो आहे त असांखे बि खपे त पंहिंजे नबीअ जो ज़िक्र हर वक़्तु कंदा रहूं त इन सां असांजी ज़िंदगीअ में बरकतूं ऐं रहमतूं ऐं नेमतूं अची वेंदियूं। कसरत सां दुरूद शरीफ़ पढ़ण सां ज़िंदगी में तमामु घणियूं बहारियूं अची वञनि थियूं। हर शइ सां तालुक़ करण जो पंहिंजो न पंहिंजो तरीक़ो हूंदो आहे। अल्लाह सुब्हानो ताला सां तालुक़ क़ाइमु करण जे लाइ नमाज़ूं पढ़णियूं पवनि थियूं, रोज़ा रखणा पवनि था, सजदा करणा पवनि था ऐं खोड़ सारियूं इबादतूं करणियूं पवनि थियूं। अल्लाह सुब्हानो ताला सां तालुक़ पैदा करण लाइ तहज्जुद नमाज़ पढ़णी पए थी, सजदो ॾियणो पए थो। नबीअ सां तालुक़ पैदा करण जे लाइ, नबीअ सां तालुक़ पैदा करण जे लाइ सलाम पढ़ियो वेंदो आहे। सलाम जी तमामु घणी फ़ज़ीलत आहे। कंहिं ॾाहे चयो आहे, कंहिं अलाह वारे फ़रमायो आहे त दुरूद शरीफ़ पढ़ण सां उजरत मिलंदी आहे ऐं सलाम पढ़ण सां जवाबु मिलंदो आहे। केॾी न वॾी ॻाल्हि आहे त सलाम पढ़ण सां जवाबु मिलंदो आहे। अल्लाह सुब्हानो ताला जे नबीअ जूं वॾी फ़ज़ीलतूं आहिनि, तमामु घणो साईं जो वॾो अदब आहे। अल्लाह सुब्हानो ताला खां दुआ आहे, अल्लाह सुब्हानो ताला तव्हांखे बार बार मके मदीने जी हाज़िरी नसीब फ़रमाए। अल्लाह खां दुआ आहे अल्लाह उहो ॾींहुं आणे तव्हां उते हुजो, गुबत ख़ज़रा जे साम्हूं हुजो ऐं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उते साम्हूं वञी करे दुरूद पढ़ो। यकीन कयो उते वञी दुरूद शरीफ़ पढ़ण जो मज़ो ई कुझु पंहिंजो आहे। त हिते बि कोशिशि कंदा कयो ध्यान सां दुरूद शरीफ़ पढ़ो। ख़ासि तौर ते जुमे जे ॾींहुं अल्लाह सुब्हानो ताला तव्हांजो दुरूद उते पंहिंजे हबीब जे सदके उते पहुचाए थो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहो असांजो दुरूद ॿुधनि था त जुमे जे ॾींहुं कसरत कयो, जेतिरो थी सघे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां दुरूद शरीफ़ पढ़ो। दुरूद शरीफ़ पढ़ण सां अजरत मिलंदी आहे। हिकु दफ़ो दुरूद शरीफ़ पढ़ण सां 10 नेकियुनि जो सवाबु, हिकु दफ़ो दुरूद शरीफ़ पढ़ण सां 10 गुनाह माफ़, हिकु दफ़ो दुरूद शरीफ़ पढ़ण सां इंसान जी दर्जात बुलंद थी वञनि था ऐं सलाम पढ़ण सां कुर्बत हासिलु थींदी आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कुर्ब नसीब थींदो। जेतिरो थी सघे पढ़ंदा कयो अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह। यकीन कयो एतिरो राहत ईंदव, एतिरी फ़रहत ईंदव जो ज़िंदगी बाग बहार थी वेंदो। अल्लाह साईं खां दुआ आहे त अल्लाह सुब्हानो ताला तव्हांखे ऐं मूंखे तौफ़ीक़ ॾे त वधि खां वधि पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद मोकिलियूं। भलारो महीनो आहे, रबीउल अव्वल जो महीनो आहे, त कोशिशि कयो त महफ़िलियूं अरेंज कयो, कोशिशि कयो त महफ़िलुनि में वञो, कोशिशि कयो ख़ुशबू लॻायो। ख़ुशबू लॻाइण पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत बि आहे। त मां तव्हांखे थोरो बख़ूर जे हवाले सां कुझु ॿुधाईंदुमि त कोशिशि कयो त जेके अगरबत्ती अवेलेबल आहिनि त अगरबत्ती न त इलेक्ट्रिक हे बख़ूर जेके आहिनि बर्नर्स, इंसेंस बर्नर अवेलेबल आहिनि मार्केट में, कोशिशि कयो हे वठो ऐं अहिड़ियूं इन सां गॾु हे बख़ूर आहे, हिन में पोइ थोरो हिन में विझी करे हिनखे हीट कयो वेंदो आहे। उहो तमामु घणी हिन जी तमामु सुठी ख़ुशबू ईंदी आहे। त कोशिशि कयो इहो आहे, हे मार्केट में हेवे बि अवेलेबल आहिनि। उहो डिपेंड करे थो त तव्हां केतिरो एक्सपेंसिव वठो था, केतिरो महांगो वठो था। जे न आहे अवेलेबल त कोशिशि कयो अगरबत्ती ॿारियो, कोशिशि कयो त अतर खे इस्तेमालु कयो। इन सां ज़िंदगी में तमामु रहमतूं ऐं बरकतूं अचणु शुरू थी वेंदियूं। मीलाद जे हवाले सां त मीलाद जो माशाअल्लाह हलनि पिया हे ॾींहं त अल्लाह करे हमेशह ईअं मीलाद जी महफ़िलियूं क़ाइमु दाइम हुजनि। नबी साईं जो हमेशह ईअं ज़िक्र क़ाइमु दाइम हुजे ऐं आहे। अल्लाह जो शुक्र आहे असां ख़ुशनसीब उम्मत आहियूं जो पंहिंजे नबी सां एतिरो प्यारु कयूं था। इहा अल्लाह सुब्हानो ताला जी वॾी महिरबानी आहे। त महफ़िल अरेंज कयो त कोशिशि कयो त महफ़िल जा जेके आदाब आहिनि उनखे ज़रूरु फॉलो कयो। ख़ासि तौर ते न्याणियूं अमड़ियूं जेके आहिनि महफ़िल में वञनि थियूं, ज़िक्र जी महफ़िल में वञनि थियूं, कोशिशि कयो बापर्दा ऐं पंहिंजे महरम सां गॾु वञो ऐं उते एतिरो कोशिशि कयो शोर शराबो न कयो। कोशिशि कयो पंहिंजे आवाज़ खे ॿाहिरि गैर मर्दनि ताईं न वञे त बहितरु आहे, छो त उन महफ़िल जूं रहमतूं ऐं बरकतूं तव्हां ते नाज़िल थियनि, उहे बरकतूं नाज़िल थियनि। त कोशिशि कयो त महफ़िलियूं ज़रूरु अरेंज कयो, पंहिंजे घर में अरेंज कयो या जिथे बि आहे उते बापर्दा थी वञो। महफ़िल अरेंज करण जी कुझु डिसिप्लिन्स आहिनि, कुझु आदाब आहिनि, उन आदाब खे पढ़ी वठो त वधीक, छो त हिन भलारे महीने में वधीक तव्हांखे हुनजो जीअं रहमतूं ऐं बरकतूं नसीब थियनि।
त हिकिड़ी चवणी बि आहे त दिलि में न कजो त सितमगरी हिते लखे आया, सितमगरी हिते लखे आया, जे तूं चिब न आहे त छा थी पियो, अॼु भरम वारा अॼु भॼी पहुता, जे तूं निंदर न आहे त छा थी पियो, अॼु अर्शी फर्शी ता ईदूं कनि, जे तो ईद न कई तां छा थी पियो, जंहिंजे हुस्न ॾिठे थो हियांव ठरे, तुंहिंजी दीद न पई तां छा थी पियो, जंहिं ते ख़ुदि ख़ुदा सलवात पढ़े, जंहिं ते ख़ुदि ख़ुदा सलवात पढ़े, जे तो न पढ़ी तां छा थी पियो, जीअं चमड़ो चवे सिज कोन्हे को, तीअं तो बि चयो तां छा थी पियो। कोशिशि कयो ख़ुदा रा हिन महीने में सवाल जवाब इख़्तिलाफ़ात न कयो, ज़्यादातर पंहिंजे नबीअ ते जेतिरो थी सघे दुरूद शरीफ़ मोकिलियो। अल्लाह सुब्हानो तआला तव्हांजे मथां बरकतूं रहमतूं नेमतूं नाज़िल फ़रमाईंदो। दुरूद जी एॾी वॾी अहमियत आहे त दुरूद इब्राहिम निमाज़ में बि आहे, त कोशिशि कयो दुरूद इब्राहिम जेतिरो थी सघे पढ़ो, सलात सलाम जेतिरो थी सघे पढ़ो। जेके रूहानी जी वादी जा मुसाफ़िर आहिनि उन्हनि जे लाइ हिकु फ़क़ीरी टोटको इहो आहे त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीदार करण जे लाइ शुरू वारे महीननि जो जेके शुरू वारी तारीख़ूं आहिनि उनजी जेकी जुमेरात अचे थी उन में 170 मरतबा इशा जी निमाज़ खां पोइ पंहिंजे कपिड़नि ते ख़ुशबू हणी करे ऐं 170 दफ़ा दुरूद ताज पढ़ियो वञे त अल्लाह सुब्हानो तआला जी मदद सां पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अल्लाह साईं चाहे त दीदार ज़रूरु थींदो। त अल्लाह साईं खां दुआ आहे त अल्लाह सुब्हानो तआला तव्हांखे ऐं मूंखे दुरूद शरीफ़ पढ़ण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। जेको दुरूद पढ़ंदो आहे उनजो हुलियो, उनजो लिबास, उनजी ज़बान, उनजो कलाम तब्दील थी वेंदो आहे। उहो ई कमु कंदो आहे जेके मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे वणंदा आहिनि। त कोशिशि कयो उहे कमु कयो जेको अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल खे वणनि था, अहिड़ा कम न कयो जेके अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल खे नथा वणनि, तव्हांखे शर्मिंदगी थियणी पवे। हिकिड़ी रवायत बि आहे, हज़रत काब रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रवायत आहे त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि हाज़िर थिया ऐं चईंसि या रसूल अल्लाह, मां केतिरो दफ़ो दुरूद शरीफ़ पढ़ां, मां अधु जेको आहे चोथों हिसो दुरूद शरीफ़ पढ़ां ऐं ॿियो जेको आहे दुआऊं पढ़ां, त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमाइसि त तुंहिंजी मर्ज़ी आहे, पर थोरो अञा वधाए त बहितर आहे। पाण फ़रमाइनि त साईं भला अधु दुरूद शरीफ़ पढ़ां ऐं ॿियो हिसो इबादत कयां, त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमाइसि तुंहिंजी मर्ज़ी आहे, पर अञा वधाए त बहितर आहे। पाण फ़रमाइनि त साईं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु दुरूद शरीफ़ पढ़ां, त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फ़रमाइसि त इहो वधीक तुंहिंजे लाइ बहितर आहे, आख़िरत जे लाइ बि ऐं हिन दुनिया जे लाइ बि, ऐं तुंहिंजा सभु गुनाह माफ़ थींदा। कोशिशि कयो त जेतिरो थी सघे थो कसरत सां दुरूद शरीफ़ पढ़ो, दुआ खां अवल आख़िर दुरूद शरीफ़ पढ़ो त इंशा अल्लाह क़बूलियत थींदी। जुमे जे ॾींहुं दुरूद शरीफ़ पढ़ण जी तमामु वॾी फ़ज़ीलत आहे। हिन नंढिड़े वीडियो में मां घणो कुझु नथो ॿुधाए सघां, उमेद आहे त तव्हां यकीनन दुरूद शरीफ़ पढ़ंदा हूंदो, त वधीक दुरूद शरीफ़ पढ़ो जेतिरो थी सघे थो, ऐं हिन गुनाहगार खे बि दुआउनि में ज़रूरु यादि रखिजो। का ॻाल्हि ख़राबु लॻी हुजे त मां तव्हांखां मदद कयां थो। अल्लाह सुब्हानो तआला तव्हां सभिनी खे ख़ुशि रखे। व आख़िरु दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। वल मदीने जा मीर सुण मुंहिंजा सॾड़ा, कर का मोट हीअ उम्मत तुंहिंजे आसरे, सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह।